कंबर में डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट इमदाद अली अबड़ो जी सदारत में मलेरिया ऐं डेंगी वायरस बाबति इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सिहत, लोकल गवर्नमेंट, रेवेन्यू, इंफॉर्मेशन ऐं वास्तेदार अमलदारनि शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर चयो त मलेरिया ऐं डेंगी बाबति केसनि खे फॉलो कयो वञे, जॾहिं त ज़िले कंबर शहदाद कोट में डेंगी जो को बि हिन वक़्त ताईं केस रजिस्टर नाहे थियो, पर तंहिं हूंदे बि हर मुमकिन तयारी कई वञे ऐं उन खां बचाव जा तुर्त इंतज़ाम कया वञनि। हिन चयो त हेल्थ खाते तरफ़ां डेंगी वायरस जे लाइ क़ाइमु कयल वार्डनि जो पिणु जाइज़ो वरितो वेंदो। डिप्टी कमिश्नर चयो त ज़िले जे समूरनि शहरनि, समूरनि यूनियन काउंसिल जे ॻोठनि में तालके सतह ते असिस्टेंट कमिश्नर, तालके हेल्थ ऑफिसर, TMO सां गॾिजी मच्छरमार स्प्रे करायो वञे। हिन चयो त उहो हिकु सीरियस ऐं संगीन मामिलो आहे, जंहिं ते फौरी क़दम खणण जी ज़रूरत आहे। डिप्टी कमिश्नर सिहत खाते जे अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त मच्छरमार स्प्रे लाइ लाॻापियल इदारनि खां दवाऊं फ़राहम कयूं वञनि, जीअं समूरे ज़िले अंदरि तमामु जल्द स्प्रे करायो वञे। अगरि दवाउनि जी खोट आहे त उहो बि ॿुधायो वञे त जीअं उन जो पूराओ करे सघिजे। हिन अहम मौक़े ते कोताही कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो, संदनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर लोकल गवर्नमेंट, म्यूनिसिपल कमेटीज़, टाउन कमेटीज़ जे चेयरमैन खे पिणु हिदायत कई त समूरे ज़िले में सफ़ाई सुथराई खे पिणु यकीनी बणायो वञे ऐं हर यूनियन काउंसिल में मच्छरमार स्प्रे करायो वञे त जीअं मलेरिया ऐं डेंगी जहिड़े वायरस खां आम माण्हुनि खे बचाए सघिजे। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर शहदाद कोट।